असां हींअर बाज़िज़ वारी जॻह ते हिते मौजूदु आहियूं ऐं हिते जेको आहे साईं इब्राहिम शाह जे जशन जे हवाले सां 12 रजब अवल ते जेको प्रोग्राम रखियो वियो आहे जुमे जी निमाज़ खां पोइ ऐं उन जी बाज़ाब्ता हिकिड़ी मीटिंग थी आहे ऐं जंहिंमें इहे सभु दोस्त शरीक थिया आहिनि। हाणे अचो त वधीक भाइनात खां पुछूं था त प्रोग्राम जो शेड्यूल कीअं आहे। सॼी ॾिसंदड़ संगत खे या अली मदद जशन मौलूद काबा के हवाले से हर साल जी हिन साल भी सकी मुर्शिद साईं इब्राहिम शाह ते दोस्तन जे तवसल सां सब दोस्त जेके उन्हनि जी सां प्रोग्राम ही कंदा आहियूं हर साल। हिन साल भी 12 रबियुल जो 12 रजब जो ॾींहुं बाद नमाज जुमा 2 वॻे खां पोइ प्रोग्राम शुरू कंदासीं, जंहिंमें मौलवी साहिब ईंदा जेके मौला अली जी शान में रोशनी ॾींदा ऐं ॿुधाईंदा नई नस्ल खे त मौला अली मुश्किल कुशा जी आमद ज़हूर कीअं थियो, कीअं मालिक हिते आया ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुस्तफ़ा छा चयो आहे अली अलैहिस्सलाम जे आख़िरी जो खुतबा मौला जो उहो बि बयानु कंदा मौलवी साहिबान। ऐं असां तव्हां सभिनी दोस्तनि खे ॾिसंदड़नि खे दावत बि ॾियूं था ऐं मुबारकबाद बि ॾियूं था ज़हूर मौला अली मुश्किल कुशा जो। ऐं सभु संगत जेका वेठी आहे इहा बि तव्हांखे मुबारकबाद पेश थी करे ऐं दोस्त थोरो थोरो ॻाल्हाईंदा ईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अमीर अल मोमिनीन इमाम अल मुत्तकीन मौला अली मुश्किल कुशा मौलूद काबा जी विलादत बशहादत जे सिलसिले में पूरी दुनिया में अहले ईमान वारा ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि। उन हवाले खां असां टिनि माण्हुनि खां में पूरे 3 माण्हुनि खां में ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि ऐं हर जॻह ते प्रोग्राम थी रहिया आहिनि। ऐं हीउ प्रोग्राम जेको भाई इनायत अहमद ठेकान रखियो आहे हिते 12 तारीख़ ते, उन हवाले सां मीटिंग थी रही आहे। उन हवाले सां उते केक बि कचो वेंदो ऐं मजलिस जो प्रोग्राम रखियो वियो आहे, दर्श जो प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं माशाअल्लाह पूरी दुनिया में जी मौला चवनि ख़ुशियूं मल्हाई पियूं वञनि। इन हवाले खां जी भाई इनायत अहमद प्रोग्राम रखियो आहे। असां सभु गॾिजी सॼी उन जे प्रोग्राम जे इंतज़ामात जे हवाले खां शला शुली करे रहिया आहियूं ऐं सभिनी दोस्तनि खे, सभिनी अहले ईमान खे, सभिनी मुस्लमान भाइरनि खे दावत अर्श थी रखिजे त इन प्रोग्राम में शिरकत कनि ऐं वधि खां वधि शिरकत करे सवाबदारी हासिल कनि। सॼी संगत के अस्सलाम वालेकुम या अली मदद। भाई इनायत तमामु कावशुनि सां काफ़ी अरसे खां जेको आहे सो दरगाह इब्राहिम शाह ते प्रोग्राम कंदो रहे थो ऐं हींअर बि हिन साल बि वधि खां वधि जेको आहे सो कोशिशि आहे असांजी इहा त असां दरगाह इब्राहिम शाह ते जशन मौलूद काबा खे तमामु वधि खां वधि जेको आहे सो उनखे सुठे खां सुठो करण जी कोशिशि करियूं ऐं तमामु दोस्तनि खे इल्तिमास आहे त इन दावत में शिरकत करनि। या